अस्सलामुअलैकुम अस्सलाम वालेकुम ॿारो कीअं आहियो तव्हां सभु। उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं सबक 8 सिहत ऐं सफ़ाई। हीअ आहे 6 क्लास लाइ 6 दर्जे लाइ सिंधी शहूं किताब। उन जो असां सबक 8 पढ़ंदासीं। ठीकु आहे। हाणे इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते सत सबक न ॾिठा आहिनि त तव्हां मुंहिंजे चैनल ते वञी करे तव्हां उहे ॾिसी सघो था। सत सबक सिंधीअ जा असीं हिते पढ़ी चुका आहियूं। अॼु आहे सिहत ऐं सफ़ाई। हाणे सिहत जी अहमियत ॼाणणु त सिहत हूंदी छा आहे, कहिड़े तरीक़े सां असां सिहत खे बरक़रार रखी सघूं था। नवां लफ़्ज़नि जी माना सिखणु, जुमिलनि में इस्तेमालु करणु, ज़मीर बाबति ॼाण हासिलु करणु। हिन में जेको ग्रामर जो असांखे पोर्शन ॾिनो वियो आहे उहो आहे ज़मीर। ठीकु आहे। अचो त हाणे असां हे पढ़ूं था। तव्हां हिनखे गौर सां ॿुधो ऐं हिनखे सम्झण जी कोशिशि करियो। ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिहत जी संभाल रखणु तमामु ज़रूरी आहे। चवंदा आहिनि त जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि। तंदुरुस्ती हज़ार नेमतुनि जे बराबरि आहे। सेहतमंद माण्हू केतिरा ई कम करे पंहिंजे ख़ानदान, मुल्क ऐं क़ौम लाइ काराइतो साबित थींदो आहे। बाक़ी इहो माण्हू जेको पंहिंजी सिहत जी हिफ़ाज़त नथो करे सो पंहिंजे कुड़ुम ऐं क़बीले मथां भार थी पवंदो आहे। असांखे पंहिंजे सिहत कीअं सलामत रखणु घुरिजे, उन लाइ जेकी ज़रूरी शयूं आहिनि जीअं खाइणु पीअणु, ताज़ी हवा, वर्जिश, निंड ऐं तफ़रीह, इन्हनि जो घणो ख़्यालु रखणु घुरिजे। सिहत खे बरक़रार रखण लाइ हेठि कुझु उसूल पेश कजनि था। जेकॾहिं उन्हनि ते पूरी तरह अमल कबो त केतिरनि ई बीमारियुनि खां बचाव थी वेंदो। असांजे जिस्म में रत जो दौरो वर्जिश सां दुरुस्त थिए थो। वर्जिश करण ते न कोई थिए को ख़र्च न ई वरी उन में का तकलीफ़ ई थींदी आहे। वर्जिश वसीले केतिरनि ई बीमारियुनि खां छुटकारो हासिलु करे सघिजे थो। वर्जिश लाइ खुलियल हवा वारनि हंधनि ते वञणु घुरिजे ऐं सुबुह जो सवेल वर्जिश करणु सिहत लाइ मुफ़ीद हूंदी आहे। सिहत लाइ रांदि रूंद बि निहायत ज़रूरी आहे, जंहिंसां तफ़रीह हासिलु थिए थी ऐं सुठी निंड पिणु अचे थी, जेका जिस्म जे वाध वेझ ऐं दिमाग़ जी क़ुवत खे वधाइण लाइ ज़रूरी आहे। मुतवाज़िन ग़िज़ा सिहत लाइ ज़रूरी आहे। खाधो अहिड़ो खाइजे जंहिं में ताक़त जा जुज़ा भरपूर नमूने में हुजनि। सुठो ऐं मुतवाज़िन खाधो उहो आहे जंहिं में सणभ, विटामिन, प्रोटीन, कैल्शियम, लूणु ऐं ॿियूं ज़रूरी शयूं शामिलु हुजनि, जीअं माण्हू जिस्मानी तौरु सिहतमंद रही सघे। हाणे हिन पिक्चर में तव्हां ॾिसंदव असांखे सिहत जा कुझु उसूल बाबति सम्झायो वियो आहे। बुर्श, हीअ ॾिसो, हीअ छोकिरी बुर्श थी करे, हीअ पंहिंजा नंहं कतरे थो ऐं हीअ पंहिंजे वारनि खे फणी ॾिए थी। यानी सिहत में इहे शामिलु था थी वञनि। त तव्हां सुबुह जो उथो ऐं जेको आहे सो बुर्श कयो, शाम जो राति जो तव्हां बुर्श कयो। नंहं हमेशह तव्हांजा कटियल हुजनि, अगरि थोरा बि वधनि था नंहंनि खे तव्हां कटे छॾियो ऐं रोज़ानो पंहिंजे वारनि खे फणी ॾींदा कयो, उन मां फणी कढंदा कयो। ठीकु आहे। सिहत ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ पाणी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। पाणी उॿारे पीअणु वधीक बहितर आहे ऐं भाॼियूं हमेशह ताज़ियूं ऐं उॿारियल खाइणु घुरिजनि ऐं मेवा बि ताज़ा खाइणु घुरिजनि। खाधो ऐं ॿियूं शयूं ढके रखणु घुरिजनि। कपिड़ा मौसम मुताबिक़ पाइणु घुरिजनि। असांखे सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। असांजे नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त सफ़ाई अधु ईमान आहे। जिस्म ऐं घर जी सफ़ाई रखणु घुरिजे। हथ मुंहुं धोई साफ़ करणु, रोज़ानो वेझणु, ॾंदण ॾियणु, साफ़ लिबास पहिरणु, नंहं कतरणु, वारनि खे फणी ॾियणु ऐं हथ धोई खाधो खाइणु, उहे सभु ॻाल्हियूं सफ़ाईअ सां वास्तो रखनि थियूं। घर रोशन ऐं हवादार हुअणु घुरिजे। माहौल खे गदिलाइण खां साफ़ रखण लाइ गंद कचिरो आबादी खां ॿाहिरि फिटो करणु घुरिजे। मक्खियुनि ऐं मछरनि खां माहौल खे साफ़ रखिजे, छाकाणि त केतिरियूं ई बीमारियूं उन्हनि जे करे ई पखिड़िजनि थियूं। ऐं ही हुयो असांजो अॼु जो सबक।
सबक़ सिहत ऐं सफ़ाई। इंशाअल्लाह हिन जी मश्क असां हल कंदासीं। जेके बि हिन जी मश्क में सुवाल आहिनि उहे मां तव्हांखे हल करे ऐं ॾेखारींदमि। वरी मिलंदासीं ॿियो वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दुआनि में मूंखे यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।